नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। हाणे सजावल मां हीअ अहम ख़बर। सजावल जे दह लधाको में शीराज़ी सोहा ज़मीनी तकरार वारो मामरो। शेराज़ीन ते केस दाख़िल कराईंदड़ वकील ते बि अदालत फुलट ऐं ज़मीन ते कब्ज़े जो केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। ठटे जी अदालत अॻूणे ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त संख्या शेराज़ी ख़िलाफ़ केस दाख़िल कराईंदड़ वकील ग़ुलाम रसूल सोहो, संदसि भाउ असगर सोहो समेत 20 ॼणनि ख़िलाफ़ शेराज़ीन जे हामिया लाॾूनो कापाईअ जे बादी वारी दरख़्वास्त खे मंज़ूर कंदे अहिड़ो हुकुम जारी कयो। सेकंड एडिशनल सेशन जज ठटो जे अदालत सजावल थाणे जे पुलिस खे दरख़्वास्त गुज़ार जो बयान रिकॉर्ड करे संद बार काउंसिल जे मेंबर ग़ुलाम रसूल सोहो, संदसि भाउ असगर सोहो समेत 4 ॼातल ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। दरख़्वास्त गुज़ार लाॾूनो कापाई पारां दाख़िल कयल दरख़्वास्त में वकील ग़ुलाम रसूल सोहो पारां संदसि ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करण खे धमकाइण ऐं 4,900 रुपया जो केस दाख़िल कराइण लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। दरख़्वास्त गुज़ार पारां अदालत में वकीलनि जे पैनल सीनियर वकील लियाकत जमारी, एडवोकेट एजाज़ जुमानी, ठट्टो बार एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी नौजवान वकील एजाज़ शाह ऐं ॿियनि पेरवी कई। वकील ग़ुलाम रसूल सोहो 2 ॾींहं अॻु ज़मीन ऐं मच्छीअ जे तला ते मुबैना कब्ज़े जो केस अॻूणे ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त हुसैन शेराज़ी ऐं संदसि हामी कापाई बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ सजावल थाने ते इहो केस दाख़िल कयो हो।